घर में ॿियनि भाइरनि जी इज़त आहे, तुंहिंजी छो न आहे? हा, छा तूं आवारा लूसी कुतो आहे? रात जो देर सां नी ॿार हूंदो आहे, छो तुंहिंजी इज़त न आहे? तूं छा पंहिंजे वॾनि जे अंदर खे तकलीफ़ ॾिनी? का त ॻाल्हि हूंदी न बचा। हा, पर औलाद कंहिंखे कड़वी न हूंदी आहे। जेकॾहिं सम्झे थो मां कड़वो आहियां पंहिंजे पीउ माउ जे लाइ या घर भातियुनि जे लाइ, त पंहिंजा रवैया सुधार न। हा, पंहिंजे रवैयनि खे ठाहे, अॻिलनि जी आॾो पंहिंजी अहमियत कराए। पुट ॻाल्हि ॿुध, अहमियत पहिरियों घर में हुजे, ॿाहिरी अहमियत वक़्ती तौरु हूंदी आहे। ॿाहिरी जेका अहमियत आहे न, उहा तुंहिंजे गीदनि खे ॾिसंदी, तुंहिंजे गीदे में माल केसिताणी आहे। इहो माल ख़तमु थी वेंदी न, त पोइ ॿाहिरियां इहे अहमियत ॾियणु छॾे वेंदी। घर जी जेकॾहिं अहमियत तुंहिंजे मथां हूंदी न, घर वारा तोखे कुझु भाईंदा न, त पोइ तूं माशाअल्लाह तबारक अल्लाह हिकिड़ो सॼी उमिरि सुठी ज़िंदगी गुज़ारण वारो इंसानु आहे। जंहिंजी घर में अहमियत न आहे, ॿार ज़ोरी बि पंहिंजी अहमियत कराईंदो। न कर बचा, न कर। पंहिंजो पाण खे वणाइणु चाहे थो, घर वारनि जी इज़त कर, वक़्त सां घर वञ, वॾनि जी ॻाल्हि खे अहमियत ॾे। तूं वॾनि जी ॻाल्हि खे अहमियत ॾे, ख़ुदि ब ख़ुदि तुंहिंजी ॻाल्हि खे हर कोई गौर सां ॿुधंदो। हा, आज़माए ॾिस। इहे जेके आवारा लूसी कुतनि वांगुरु जेके फालतू रुलंदा आहिनि, हा, देर जो घर विझनि, उन्हनि जी घर में कॾहिं बि इज़त न थींदी आहे। उहे इज़त पंहिंजे ॾाढ सां ठाहींदा, घर में रोब ॾेखारींदा, घर में वॾा हिकिड़ा भरम कंदा, घर वारनि जी दिलनि खे आज़ार कंदा। खिलियो आहे मन लॻे थो वॾो हरामी आहे तूं। जेको खिले हिन ॻाल्हि ते, अलाह जो कसम हुनजी दिलि जी ॻाल्हि आहे। हा बचा, न कजांइ ॿीहर। हा ॿुध, अरे तूं पंहिंजे वॾनि जी आॾो रुगो शेख ज़ुबैर जो नालो खण ऐं ख़ामोशी अख़्तियार कर, हो तारीफ़ मुंहिंजी पाण कंदई। हा ॿुध, सुठा कम कर, वॾनि जी इज़त कर। भाउ बि जेको आहे न, भाउ ते छो माना हिकिड़ो गुस्सो कंदो आहे? हा, तुंहिंजा अगरि ॿार प्रकार भला न हूंदा, तुंहिंजे भाउ खे ख़बर पवंदी न, उहो हरू भरू बि माना तुंहिंजी शिकिल ॾिसंदो, हुनजे रत खे तकलीफ़ थींदी। तूं ॿार भला कम कर, ॿाहिरनि जी दिलनि में मुहबत विझ। अरे भाउ ते, उहो बि तॾहिं जॾहिं तूं ॿार पंहिंजी इज़त रखाईंदे। जिन जी घर में इज़त न हूंदी आहे, उहे ज़ोरी बि ॿार पंहिंजी इज़त करण जो सोचींदा आहिनि। सम्झे न? पहिरियों घर वारनि खे राज़ी कर। अॻोणे कहिड़ी ॻाल्हि कई मैं? पहिरियों घर वारा तोखे जॾहिं अहमियत ॾियणु लॻा न, त ॿाहिरी अहमियत जी तोखे परवाह न थींदी, कोई ॾे न ॾे, हा न? आई लव यू, शाबाश मुंहिंजे भाउ खे। हिन ॻाल्हि ते अमल कजांइ। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं बि मूंसां तुंहिंजो अचानक मिलणु थिए न, मूंखां कुझु पुछजांइ। दुनिया में हलण जे बारे में पुछजांइ। सेल्फी कढाइण जी आदत न रखजांइ। सेल्फी न कढाईंदा कयो। सेल्फी इहे कढाए छा माइन केॾे कर त मां फलाणे सां मां फोटो कढायो? सेल्फियुनि जा आदी न थियो। इहे सेल्फियूं कहिड़े कम जूं? कहिड़े कम जूं? हा, मां अहिड़े माण्हू सां सेल्फी कढाई आहे, छा कंदो मैं? पुट मां तुंहिंजी क़बर बि न बचाए सघंदुमि। तूं सुभाणे पादर खाईंदे शल मां उते बि पहुचाए। हा, न कयो। पाण खे भला कयो, आइननि जी आॾो बि पाण खे भला कयो, हया वारा कयो, ग़ैरती कयो। तव्हांखे हर कोई अहमियत ॾियणु लॻंदो, तव्हांजी कापी कंदा।